नाज़रीन, वफ़ाक़ी सरकार तरफ़ां पेट्रोल जी अघनि में वाध वारे फ़ैसिले खे मीरो ख़ान जी अवाम रद्द करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था हीअ रिपोर्ट। नाज़रीन, आलमी मंडी में पेट्रोलियम मसनूआत जे अघ मुनासिब हुजण जे बावजूद भी पाकिस्तान जी वफ़ाक़ी सरकार ओगरा जी मिली भगत जे करे रवां साल जे अंदर 3 भेरा पेट्रोल जे अघनि में वाध कई वई आहे। 1 जनवरी ऐं 15 जनवरी खां पोइ 1 फरवरी ते पिणु जेको आहे सो पेट्रोल जे अघनि में इज़ाफ़ो थियो आहे। हिते जो आम शदीद परेशानी जो शिकार आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं। ट्रांसपोर्ट ऐं हिते जा शहरी छा पिया चवनि। महांगे थियण सां गाॾियुनि जो किरायो महांगो न थींदो आहे, उन जो सॼो असरु सभिनी शयुनि ते थींदो आहे। तव्हांजे जेकॾहिं एग्रीकल्चर में वञो त तव्हांजा साईं जेको फर्टिलाइज़र महांगो थी वेंदो, दवायूं महांगियूं थी वेंदियूं, या सब्जियूं मार्केट में जेके अचनि थियूं उहे महांगियूं थी वेंदियूं। हीअ अवाम सां बिल्कुलु वॾी नाइंसाफ़ी आहे ऐं इहो न थियणु खपे। ऐं हीअ ॼाणी वाणी कनि था अवाम सां नाजाइज़ियूं। इमरान सरकार हिन वक़्तु इन ते लही आहे, हालांकि इंटरनेशनल मार्केट में तमामु घटि आहे रेट। हाणे जेको आहे सो फेब्रुआरी महीनो बीठो आहे, उन में बि डीज़ल 2-3 रुपया चढ़ी वियो आहे, जेको आहे सो 111 रुपए ताईं पहुतो आहे। महांगाई वधीक थी वई आहे, इन जे करे आवाम खे को बि फ़ाइदो नथो पहुचे। पेट्रोल ऐं डीज़ल जे करे ॿियनि शयुनि ते बि टैक्स लॻाया था वञनि पिया। उन हवाले सां जेको आहे सो घणी महांगाई थी आहे, गुरबत वधंदी वेंदी। जीअं पोइ ते पेट्रोल महांगो थींदो वेंदो, गुरबत जेको आहे सो वधंदी वेंदी। बिलावल अबड़ो सां गॾु मुजाहिद सुमरो, मेरान टीवी, मीरो।